अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जी वीडियो बिल्कुलु ज़बरदस्त आहे छो त अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त पाकिस्तान में CapCut खे प्रो कीअं कजे। जी हाँ दोस्तों, इहो ई प्रो जंहिंमें सभु प्रीमियम ट्रांज़िशन इफेक्ट्स ऐं एडवांस फीचर्स अनलॉक थी वञनि था। ऐं सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त इहो तरीक़ो बिल्कुलु ईज़ी आहे। सो इन जे लाइ तव्हांखे सभ खां पहिरियां सदापे ऐप डाउनलोड करणी पवंदी। उन जे लाइ असां गूगल ते ईंदासीं ऐं उतां असां डाउनलोड कंदासीं। हीअ ॾिसो मां वटि अॻे डाउनलोड थियल आहे। जेकॾहिं अव्हां वटि अॻु में अकाउंट न आहे त जल्दी साइन अप करियो। अकाउंट क्रिएट थियण खां बैदि अव्हांखे हिकु वर्चुअल मास्टर कार्ड मिली वेंदी। हाणे हिते हिकु अहम ॻाल्हि इहा आहे जो तव्हांजे सदापे में बैलेंस हुजणु लाज़मी आहे, न त पेमेंट फेल थी सघे थी। उन खां पोइ तव्हां वापसि पंहिंजी मोबाइल में गूगल प्ले स्टोर या एप्पल स्टोर खोलियो, मथे प्रोफाइल आइकन ते क्लिक करियो। उन खां पोइ पेमेंट ऐं सब्सक्रिप्शन में वञो ऐं हिते एड पेमेंट मेथड ते क्लिक करियो ऐं पंहिंजो सदापे कार्ड डिटेल दाख़िल करियो, जीअं कार्ड नंबर थींदो आहे, एक्सपायरी डेट, CVV। उन खां पोइ बसि अव्हांजो पेमेंट मेथड एड थी वेंदो। देन उन खां पोइ तव्हां वापसि CapCut ऐप खोलियो, कैम प्रो फीचर ते क्लिक करियो, जहिड़ो कि इफेक्ट या फिल्टर। हुते अव्हांखे ट्राई प्रो या सब्सक्राइब जो ऑप्शन नज़र ईंदो। तव्हां पंहिंजो प्लान चूंडियो, फॉर एग्ज़ाम्पल मंथली या ईयरली, महीने सिर या साल वारो, जेको अव्हांखे मुनासिबु लॻे। पेमेंट में सदापे सेलेक्ट करे सब्सक्राइब ते क्लिक करियो, अव्हांजो CapCut प्रो एक्टिव थी वेंदो। हाणे हिते मां तव्हांखे कुझु इम्पोर्टेंट टिप्स ॿुधायां थो। अगरि जेकॾहिं तव्हांजी पेमेंट फेल थिए थी तॾहिं तव्हांखे पैनिक थियण जी ज़रूरत न आहे। कॾहिं कॾहिं पाकिस्तान में इहो इशू अची सघे थो ऐं उन में तव्हां VPN बि ट्राई करे सघो था। ऐं यकीन करियो त बैलेंस काफ़ी हुजे तव्हांजे अकाउंट में, ठीकु आहे। हिकु सीक्रेट टिप तव्हांखे ॿुधायां थो, कॾहिं कॾहिं CapCut फ्री ट्रायल बि ॾिए थो, उहो ज़रूरी चेक करियो। दोस्तों तव्हांखे सच ॿुधायां थो त CapCut प्रो थियण बैदि अव्हांजी जेका एडिटिंग आहे उहा नेक्स्ट लेवल ते थी वेंदी आहे। अहिड़ा प्रो इफेक्ट जॾहिं तव्हां यूज़ कंदा त माण्हू तव्हांखे ईअं चवंदा, यार वाह, ही तव्हां कहिड़े ऐप सां एडिटिंग कई आहे। यकीन कयो, मां बि शुरू में फ्री वारो बेसिक जेको सो लेवल यूज़ कंदो हुउसि, पर मूंखे उन में मज़ो न आयो यूज़ करण में। सो दोस्तों, जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु करियो ऐं वधीक सिंधी एडिटिंग ट्यूटोरियल लाइ असां सां गॾु रहिजो। मिलते हैं नेक्स्ट यूज़फुल वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।